त जीअं त मां तव्हांखे चयो, पिछले प्रोग्राम में असां कलीसिया जे आख़िरी ॾींहंनि जा 19 लछण ॾिसी रहिया आहियूं। इहे लछण हुननि माण्हुनि जा आहिनि जेके हिननि ॾींहंनि में रहिया पिया आहिनि। त अचो त असां नज़र विझंदासीं हुन नए लछण ते, जेको आहे कुदरती दया ऐं सिक रहित माण्हू, जिन्हनि जा रिश्ता आम या कुदरती कोन हूंदा आहिनि। असां हेरनि ॾींहंनि में रही रहिया आहियूं जॾहिं साॻे लिंगनि वारनि में जिस्मानी संबंध हिकिड़ो कुदरती या आम बर्ताव करे स्वीकारियो वेंदो आहे, त बि रोमियो जे किताब जे पहिरें अध्याय जे 24 वचन में पौलुस साफ़ चवे थो, इन्हीअ करे परमेश्वर हुननि खे हुननि जे मन जी अभिलाषाउनि जे अनुसार अशुद्धता जे लाइ छॾे ॾिनो त उहे पाण में पंहिंजे शरीर जो अनादर कनि। जॾहिं इंसानियत साॻे लिंगनि जो जिस्मानी या अनैतिक रिश्तो स्वीकारण लॻे थी, तॾहिं उहा परमेश्वर जे नज़र में बिल्कुलु हेठे स्तर ताईं किरी थी पए। ॾहों लछण क्षमा रहित माण्हू, उहे जिन्हनि सां गॾु हलणु बिल्कुलु नामुमकिन आहे। हुननि खां सहमति मिलणु ऐं मेल करणु ॾाढो ई ॾुखियो आहे। उहे तव्हांखे पाण सां गॾु हलणु ई कोन ॾींदव। मूंखे हिकिड़े होटल जे ॿाहिरि लॻियल तख़्ते ते लिखियलु ॻाल्हि यादि आहे। हुते लिखियलु हुयो, असां सभिनीनि खे ख़ुशि कोन करे सघंदा आहियूं, पर असां इहा कोशिश ज़रूरु कंदा आहियूं। अज़ीज़ो, तव्हां सभिनी खे ख़ुशि कोन था करे सघो, छो त दुनिया में हेड़ा बि माण्हू आहिनि जिन्हनि खे ख़ुशि करणु बिल्कुलु नामुमकिन आहे। 11हों लछण इहे हेड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके दोष लॻाइण वारा, उहे बि कूड़ा दोष। हेड़ा माण्हू अॼु तव्हांखे तमामु मिलंदा। 12हों लछण असहमी, यानी उहे माण्हू जिन्हनि खे पाण ते नियंत्रण कोन्हे को। असांजे आधुनिक समाज में हेड़ा बि वॾे मात्रा में तव्हांखे मिलंदा। 13 पोइ ॿिया आहिनि कठोर यानी असभ्य या जंगली क़िस्म जा माण्हू। असांजे ॾींहं में शहर जा रस्ता डांबर जा जंगल बणिजी विया आहिनि। घणा ई हेड़ा रस्ता ॾींहं जे वक़्त ते बि असुरक्षित हूंदा आहिनि। 14 अंक ते आहिनि भलनि जा ॿेरी। हिन जो बहितर अनुवाद हूंदो भलाई सां नफ़रत करण वारा। हेड़ा माण्हू हुजण जो बि सबूत असांजे साम्हूं ई आहे। 15 लछण वारा आहिनि विश्वासघाती या धोखो ॾियण वारा। असांजे आसे पासे कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन्हनि ते विश्वास करण जी तव्हां हिमत ई न रखी सघंदा आहियो। 16 क़िस्म जा आहिनि डीठ माण्हू, यानी लापरवाह या उतावला माण्हू। 17 क़िस्म जा वरी ॿिया आहिनि घमंडी क़िस्म जा, उहे जेके घमंड में अंधा थी विया आहिनि या घमंड जे नशे में जी रहिया आहिनि। 4 वचन में आख़िरी क़िस्म जा ॿुधायल माण्हू आहिनि उहे जेके परमेश्वर जा न वञनि, सुखविलास ई जा चाहण वारा आहिनि। इहो वर्णन असल में असांजे अॼु जे ॾींहं जे माण्हुनि जो आहे। अॼु खां पहिरियों हेड़ो वक़्तु कोन थियो हुयो जॾहिं सुखविलास ते हेड़ा पैसा ख़र्च कया विया हुजनि। अॼु जे खेल कूद ऐं मनोरंजन जी घटनाउनि खे ॾिसो। इहे ई अॼु करोड़नि में माण्हुनि खे आकर्षित करे रहियूं आहिनि। रोम भी असफलता जी ॾाकण लवंदे बिल्कुलु हिन ई रस्ते ते हुई। रोम जी जनता लाइ अनाज ऐं सर्कस प्रदान कया विया ऐं पोइ रोम हेठि वञी किरी पई। अॼु बि हीअं ई थी रहियो आहे। 19 क़िस्म जा माण्हू जे बारे में असां 5 वचन में पढ़ंदासीं। त अचो अॻिते वधूं। असां हाणे पढ़ंदासीं 2 तिमुथियुस जो 3 अध्याय ऐं 5 वचन। उहे भक्तीअ जो भेस त धारंदा, पर हुन जी शक्तिअ खे न मञंदा। हेरनि खां परे रहिजो। हाणे 19 लछण वारा माण्हू।
हिते 19 क़िस्म जा माण्हू ॿुधायल आहिनि। उहे जेके भक्तीअ जो भेस धारंदा आहिनि पर हुन जी शक्तिअ खे न मञंदा। इहे माण्हू धर्म जे रीति रिवाज़ खां गुज़रंदा आहिनि पर इहे जीवन ऐं असूलियत में खुटियल हूंदा आहिनि। वचन चवे थो, हेरनि खां परे रहो, यानी हिकिड़े विश्वासीअ खे हेरनि माण्हुनि खे नज़रअंदाज़ करणो आहे ऐं हुननि खां बची रहणो आहे। मूंखे तव्हां खां हिकिड़ो सुवालु पुछणु ॾियो। अगरि तव्हां हिकिड़ा खरा विश्वासी हुजी करे हिकिड़े मुअल थधे ऐं खुले वीचारनि वारी कलीसिया में आहियो त तव्हां हुते छा करे रहिया आहियो? छो त परमेश्वर जो वचन असांखे हुननि शयुनि खां परे रहण लाइ चई रहियो आहे। सॼे देश में हेड़ा विश्वासु पालक आहिनि जेके परमेश्वर जे वचन जो प्रचार करे रहिया आहिनि। तव्हां हेरनि भलनि माण्हुनि सां गॾु बि हुन जी मदद छो नथा करो? इहो सवाल मन में रखंदे अचो त 6 ऐं 7 वचन पढ़ूं। 2 तिमुथियुस जो 3 अध्याय 6 ऐं 7 वचन ॿुधाए थो, हिननि ई मां उहे माण्हू आहिनि जेके घरनि में दॿे पेर घुसी ईंदा आहिनि ऐं हुननि दुर्बल मायुनि खे वश में करे छॾंदा आहिनि जेके पापनि सां दॿियल ऐं हर तरीक़े जी अभिलाषाउनि जे वश में आहिनि ऐं हमेशा सिखंदियूं त रहंदियूं आहिनि पर सच जी ॼाण ताईं कॾहिं बि कोन पहुचंदियूं आहिनि। दुर्बल मायूं या बेवकूफ़ या मूर्ख मायूं, हिते छड़ो मायुनि ते ई नज़र कोन विझी वई आहे। हेड़ा घणा माण्हू बि थिया आहिनि जिन्हनि कुझु सालनि लाइ बाइबल जी सभाउनि में वचन जी सिख्या प्राप्त कई आहे पर परमेश्वर जे वचन जो ज्ञान हुननि में हाणे बि होतिरो ई आहे जेतिरो शुरूआत में हुयो। उहे प्रौढ़ता जे तरफ़ वधिया ई कोन आहिनि। हुननि जो जीवन बदिलियो ई कोन्हे। मुंहिंजा दोस्त, अगरि तव्हां पाण खे हेरे ई ॻठ में पायो था त हाणे हिन ई वक़्त ते पंहिंजा ॻोड़ा टिकायो ऐं परमेश्वर खां माफ़ी घुरो। अॻिते वधंदे असां 2 तिमुथियुस जो 3 अध्याय ऐं 8 वचन पढ़ंदासीं। जीअं यानेस ऐं यम्ब्रेस मूसा जो विरोध कयो हुयो, उअं ई इहे बि सच जो विरोध कंदा आहिनि। इहे हेड़ा इंसान आहिनि जिन्हनि जी बुद्धि भ्रष्ट थी वई आहे ऐं उहे विश्वास जे विषय में निकम्मा आहिनि। यानेस ऐं यम्ब्रेस शायदि हुननि ॿिन्हिनि जादूगरनि जो नालो आहे जिन्हनि खे मिस्र देश जे फिरौन हुन वक़्तु सॾियईं जॾहिं मूसा चमत्कार करणु लॻो ऐं मिस्र देश ते अलॻि अलॻि नमूने जी मुसीबत पियो बीहारे। अगरि पौलुस असांखे हिननि जादूगरनि जा नाला कोन ॿुधाया त असांखे हुन जा नाला ख़बर ई कोन पवंदा। इहो ॿुधी वरी उहो सटेबाज़ीअ जी महान हौद थी खुले त पौलुस इहे नाला किथां आंदा? हिन जो जवाबु बिल्कुलु आसान आहे। इहे नाला हुनखे परमेश्वर जे आत्मा द्वारा प्रकट कया विया हुया। असांखे इहे नाला ॿुधी घणी वधीक जानकारी त नथी मिले पर इहो प्रकट ज़रूर थो थिए त पौलुस खे हुननि जादूगरनि जा नाला ख़बर हुया ऐं उहे शख़्स असल में हुया जिन्हनि मूसा जे हथों भोॻियो हुयो। तव्हां निर्गमन जे 7 अध्याय में हुन जे बारे में पढ़ी सघो था। निर्गमन जी किताब में दर्जल घटना इहो प्रगट थी करे त शैतान में शक्ति या सामर्थ आहे। उहो भौतिक सम्झ खां मथों जो सामर्थ जेको हुननि खे उहो महान नंढो नक़ल करण वारो बणाईंदो आहे। परमेश्वर जेकियूं शयूं कंदो आहे, शैतान हुन शयुनि जी नक़ल करण जी कोशिश कंदो आहे। यूनेस ऐं यम्ब्रेस शैतान जे सामर्थ द्वारा चमत्कार पिया करे सघनि पर मूसा परमेश्वर जे सामर्थ द्वारा चमत्कार पियो करे। इहा ई वजह आहे जंहिंजे करे हुननि जे नाले जो ज़िक्र कयो वियो आहे। असांखे इहो सम्झण जी घुर्ज आहे त असांजे ॾींहंनि में बि शैतान परमेश्वर जे सामर्थ जी नक़ल कढे सघंदो आहे। यूहन्ना असांखे पंहिंजी पहिरीं किताब में इहा चेतावनी ॾेई रहियो आहे, हे प्रियो,
हर हिकु आत्मा जी प्रतीति न कयो, वरन आत्माउनि खे परखियो त उहे परमेश्वर जे तरफ़ां खां आहिनि या न, छो त घणा ई कूड़ा भविष्यवक्ता जग में निकिरी बीठल आहिनि। इहो असां पहिरें यूहन्ना जे किताब जे 4 अध्याय जे 1 वचन में पढ़ूं था। शैतान परमेश्वर जे सामर्थ जी नक़ल करे सघंदो आहे। मूंखे हिन ॻाल्हि जो दुख थींदो आहे त अॼु जे ॾींहं में घणनि ई जायुनि में शैतान द्वारा प्रगट थियल सामर्थ खे परमेश्वर द्वारा आयल लेखियो वेंदो आहे। इहे अहिड़ा इंसान आहिनि जिन्हनि जी बुद्धि भ्रष्ट थी वई आहे ऐं उहे विश्वास जे विषय में निकम्मा आहिनि। पौलुस चवे थो त अॼु जी आधुनिक दुनिया में नज़र ईंदड़ माण्हुनि जी बुद्धि यानेस ऐं यम्ब्रेस वांगुरु भ्रष्ट थी वई आहे। विश्वास जे विषय में निकम्मा आहिनि, यानी हुननि विश्वास खे पासे फिटी करे छॾियो आहे, हुननि खे पूरे तरीक़े सां अस्वीकार करे छॾियो आहे। हाणे असां ॿिए तीमुथियुस जो 3 अध्याय ऐं 9 वचन पढ़ंदासीं, पर उहे हिन खां अॻियां कोन वधी सघंदा आहिनि, छो त जीअं हुननि जी अज्ञानता सभिनी माण्हुनि ते प्रगट थी वई हुई, उअं ई हिननि जी बि थी वेंदी। तव्हां अॼु जे नवयुग जे या प्राचीननि जे आत्मिक तरीक़नि सां व्यवहार करे सघो था, पर तव्हां हिकिड़े ख़तरनाक शइ सां रांदि था कयो। असांजे ॾींहं में शैतान जे सामर्थ जो प्रदर्शन थी रहियो आहे। इहा अजीब ॻाल्हि आहे त असांजी स्वार्थी ऐं शयूं पुठियां भॼण वारी पीढ़ी जंहिं अकुदरती सामर्थ जो त्याग कयो आहे, अॼु हुन जे पुठियां वञी रही आहे, पर उहो बि शैतानी सामर्थ जे पुठियां वञी रही आहे। हाणे असां ॿिए तीमुथियुस जो 3 अध्याय ऐं 9 वचन पढ़ंदासीं। पर तूं उपदेश, चाल चलन, मनसा, विश्वास, सहनशीलता, प्रेम, धीरज ऐं सतायो वञण ऐं दुख खणण में मुंहिंजो साथ ॾिनो। तीमुथियुस पौलुस खे छरो ॼाणींदो ई न हुयो, पर बिल्कुलु सुठे नमूने ॼाणींदो हुयो। पौलुस जी ज़िंदगी हिकिड़ी खुलियल किताब जहिड़ी हुई ऐं हर मसीही विश्वास जी ज़िंदगी भी अहिड़ी ई हुजणु खपे। 11 वचन खे पढ़ंदासीं। ॿिए तीमुथियुस जो 3 अध्याय ऐं 11 वचन। ऐं अहिड़े दुखनि में भी जेके अंताकिया ऐं इकुनियम ऐं लुस्त्रा में मुते पिया हुया ऐं ॿिया दुख भी जेके मां खया आहिनि, पर प्रभुअ मूंखे हुननि सभिनी खां छॾाए छॾियो। तीमुथियुस खे उहा सभु ॼाण हुई त पौलुस पंहिंजे सफ़र में केॾा दुख झेलिया हुया। इसिडिया जे अंताकिया में, इकुनियम ऐं लुस्त्रा में, इहे सभी उहे जायूं हुयूं जेके ग़लतियूं माण्हुनि जे देस में हुयूं, जिते पौलुस पंहिंजी पहिरें, ॿिए ऐं 3 सेवकाई जी यात्राउनि ते वियो हुयो। जॾहिं पौलुस लुस्त्रा में हुयो, तॾहिं हुन ते पथर मारिया विया ऐं हुन खे मरण लाइ छॾे ॾिनो वियो हुयो। मूंखे लॻे थो त उहो मरी वियो हुयो, पर परमेश्वर हुन खे मुअल हुजण मां ज़िंदा कयईं। पौलुस चयईं त परमेश्वर हुन जे बचाव कयईं। वचन में ॿुधायो अथईं, पर प्रभुअ मूंखे हुननि सभिनी खां छॾाए छॾियो। तीमुथियुस खे इहे सभी ॻाल्हियूं ख़बर हुयूं, छो त उहो ऐं हुन जा घर वारा हुन साॻे ई इलाइक़े जा हुया। हलो त 12 वचन ते वधूं। ॿिए तीमुथियुस जो 3 अध्याय ऐं 12 वचन। पर जेतिरा मसीह यीशुअ में भक्तिअ सां गॾु जीवन बिताइण चाहिनि था, उहे सभु सताया वेंदा। मुंहिंजो विश्वास आहे त असां अहिड़े वक़्त में प्रवेश करे रहिया आहियूं जॾहिं असांखे मसीही थियण जी कुझु क़ीमत चुकाइणी पवंदी। हिकिड़े महान देश जे अधिकारी चयईं, हिन जग में मसीही हुजणु अञा वधीक घटि रुचीअ जो ऐं माण्हुनि खे न भाईंदड़ हेरो तो थींदो वञे, पर जल्दी ई मसीही हुजणु इहा हिकु ख़तरनाक ॻाल्हि बणिजी वेंदी। हिन अधिकारीअ कहिड़े आधार ते इहे लफ़्ज़ चया इहो त ख़बर कोन्हे, पर हुन इहा ॻाल्हि चयईं ज़रूरु। असां हिन कथन खे सही हूंदे ॾिसी रहिया आहियूं।
खरो मसीही विश्वास ऐं खरा मसीही विश्वासी अॼु आम जनता खे कोन था भाइनि। उहे समाज में मशहूरु कोन्हनि। अॼु जॾहिं अख़बार वारा पंहिंजो रोअण रोईंदे चवंदा आहिनि त हुननि खे ख़बर लिखण में मुक्ति कोन्हे, त मूंखे हुननि लाइ कुझु वधीक महसूसु कोन थींदो आहे, छो त खरे मसीही विश्वास जो अख़बार वारनि दम घोटे छॾियो आहे। आख़िरी दफ़ा असां शास्त्रीय पद जे बारे में हमदर्दी भरियल लेख कॾहिं पढ़ियो हुयो? संचार माध्यम वारा खरे मसीही विश्वास जे ख़बरनि खे दॿाए रहिया आहिनि। अगरि हिकिड़ो आधारित प्रचारक जो नालो हिकिड़े अख़बार में अचे बि थो त हुन जे नाले खे ख़राबु कयो वेंदो आहे ऐं हुन जो ग़लति प्रतिनिधित्व कयो वेंदो आहे। हा, पर अगरि हिकिड़ो प्रचारक कानून जे ख़िलाफ़ु वियो त हुन जी ख़बर अख़बार जे पहिरें पन्ने ते ॾिनी वेंदी। पर अगरि उहो कुझु माण्हुनि खे नर्क में वञण खां बचाए थो त हुन खे पूरी तरह सां नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। दोस्त, असां हेरे चक्रे में प्रवेश करे रहिया आहियूं जॾहिं मसीही विश्वासियुनि खे पंहिंजे विश्वास ते डटे बीहण लाइ कुझु क़ीमत चुकाइणी पवंदी। असां हाणे ॿिए तिमुथियुस जो 3 अध्याय ऐं 13 वचन पढ़ंदासीं। पर दुष्ट ऐं बहकाइण वारा धोखो ॾींदे हुए ऐं धोखो खाईंदे हुए बिगड़ंदा हलिया वेंदा। बहकाइण वारा तांत्रिक या ढोंगी आहिनि। धोखो ॾींदे ऐं धोखो खाईंदे हुजे, इहे उहे आहिनि जेके ग़लति रस्तो ॾेखारे बहकाए छॾींदा आहिनि ऐं पाण बि भटकी वेंदा आहिनि। कलीसिया जो मसीही द्वारा मथे खयो वञण खां पहिरियों जा आख़िरी ॾींहं हेड़े नमूने हूंदा। इहा हुननि ॾींहंनि जी तस्वीर हुई। हाणे हेरनि ॾींहंनि में परमेश्वर जी संतान खे छा करणु घुरिजे? अचो त अॻिते पढ़ी ॾिसूं। 2 तिमुथियुस जो 3 अध्याय 14 ऐं 15 वचन। पर तूं हुननि ॻाल्हियुनि ते जेके तूं सिखियूं आहिनि ऐं विश्वास कयो आहे, इहो ॼाणे करे दृढ़ बणियो रहो त तूं हुननि खे केरनि माण्हुनि खां सिखियो आहे ऐं नंढपण खां पवित्र शास्त्र तुंहिंजो ॼाणियल आहे, जेको तोखे मसीह ते विश्वास करण सां उद्धार प्राप्त करण जे लाइ बुद्धिमान बणाए सघंदो आहे। विश्वास त्यागण जहिड़ी बीमारीअ खां बचण लाइ हिकु ई दवा आहे ऐं उहा आहे परमेश्वर जो वचन। परमेश्वर जी संतान लाइ हिकिड़ो ई उपाय आहे ऐं हिकिड़ो ई सहारो आहे ऐं उहो आहे परमेश्वर जो वचन। पौलुस तिमुथियुस खे हुन ॻाल्हियुनि में हलण लाइ चई रहियो आहे जेकी हुन सिखियूं आहिनि। तिमुथियुस पवित्र शास्त्र मां सिखियो हुयो, छो त हुन जी माउ ऐं ॾाॾी ॿई यहूदी हुया ऐं ॿिन्हिनि इहो ख़्यालु रखियो हुयो त तिमुथियुस परमेश्वर जे वचन में वधे, जेको तोखे मसीह ते विश्वास करण सां उद्धार प्राप्त करण लाइ बुद्धिमान बणाए सघंदो आहे। हिते पौलुस कहिड़े उद्धार जे बारे में ॻाल्हाए रहियो आहे? तिमुथियुस त उद्धार पहिरियों ई पातो हुई। हिते उद्धार जे बारे में 3 कालनि खे मन में रखी ॿुधायो वियो आहे। हिन में भूतकाल आहे जेको ॿुधाए थो मां पापनि खां उद्धार पातो आहे। पोइ ॿियो आहे वर्तमान काल जेको चवे थो मां पापनि खां उद्धार पाए रहियो आहियां। ऐं टियों आहे भविष्य काल जेको चवे थो मां उद्धार पाईंदुसि। अचो त तव्हांखे इहो खोले सम्झायां। भूतकाल में असां उद्धार पातो आहे। मसीह असांजे बदिले हिकिड़ी न्याय सां भरियल मौत मुओ। जॾहिं असां हुन ते विश्वास कंदा आहियूं त असां बि मौत खां गुज़री नए जीवन में प्रवेश कंदा आहियूं ऐं असां पोइ दोष हेठों कोन हूंदा आहियूं। रोमियो जे 8 अध्याय जो 1 वचन चवे थो, अतः हाणे जेके मसीह यीशूअ में आहिनि हुननि ते दंड जी आज्ञा कोन्हे। असां हाणे बि उद्धार प्राप्त करे रहिया आहियूं। प्रभु असां में उद्धार जो कमु करे रहियो आहे ऐं हिन जीवन में बि उहो कमु पूरो कोन थींदो। पर पहिरें यूहन्ना जे 3 अध्याय जे 2 वचन में असांखे भविष्य में ईंदड़ उहो ॾींहुं नज़र अचे थो। हाणे ताईं त प्रगट कोन थियो आहे त असां छा कुझु थींदासीं। हेतिरो ॼाणींदा आहियूं
त जॾहिं उहो प्रगट थींदो त असां हुन वांगुरु थींदासीं। पौलुस चवे थो त शास्त्र असांखे छड़ो मौत मां गुज़री नओं जीवन पाइण जो तरीक़ो ई कोन ॾेई रहियो आहे, पर हिते पृथ्वीअ ते ई वधण जो ऐं छुटकारो पाइण जो तरीक़ो बि ॾेई रहियो आहे। लगातार परमेश्वर जे वचन जो अभ्यास करण ई असांजी हिकु मदद आहे। इहो ई असांखे उद्धार प्राप्त करण लाइ बुद्धिमान बणाए सघंदो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल सां उहो असांखे हिते जग में कहिड़े नमूने जीअणो आहे हुन लाइ बि बुद्धिमान कंदो आहे। असांजो हाणे वक़्तु पूरो थी चुकियो आहे। मुंहिंजी आशा आहे त अॼु जे वचन द्वारा तव्हां आसीस थिया हूंदव। असां हिते ई अॼु बीह रहंदासीं। तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं अलविदा।